नाज़रीन, सांगड़ लग दोस्त मोहम्मद वसाण जी रवासण 110 वरियनि जी हाजाणी माई जुमी भिटाई सरकार जी शायरी करे थी। माई जुमीअ जे इश्क जा तफ़सील ॿुधाए थो एडी कुंभर पंहिंजी हिन रिपोर्ट में। साईं सदाई करई मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। सिंधी शायरी जो इमाम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एक अज़ीम मुफ़क्किर ऐं देश जो सूरमो ऐं रहबर आहे। मुर्शिद लतीफ़ के विछड़े 300 वरह गुज़री विया आहिनि, जंहिंजी शायरी हिकिड़ाई सच ऐं सूंह जी अलामत रही आहे। लाखिणी लतीफ़ जा चाहींदड़ अॼु बि ॾेह तोड़े परॾेह में मौजूदु आहिनि। सांगड़ लॻ पोइतेपल इलाइक़े ऐं लतीफ़ सरकार जे तकिए खां 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ दोस्त मोहम्मद वसाण में 125 सालनि जी झूर ॿुढड़ी हाजाणी माई जुमी बि लतीफ़ जे इश्क ऐं फ़िक्र में 1 सदी गुज़ारी आहे, जंहिंजे सीने में समूरो लतीफ़ सांडियल आहे। इहा ॾात इन ख़ानदान खे मुर्से तौरु सीना ब सीना सांडियो अचनि। अॼु बि मुर्शिद लतीफ़ जी पांदियाणी माई हाजाणी झूर पोड़ी हुअण बावजूदु फजर वेल बाविज़ू मुर्शिद लतीफ़ जे रिसाले जो विर्द कंदी आहे। जे तो बेत भायां से सभु आयतूं आहिनि, नियो मन लाहिनि पिरियां संदे पार ॾे। तूं तबीब तूं दर्द दवा, जान मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साईं जी शफ़ा मियां मरीज़नि खे। हाजाणी माई जुमी मुर्शिद लतीफ़ जा कई पंध कया। संदसि तबियत में नासाज़ी ईंदी आहे त भिट धणी जी दरगाह जी हाज़िरी भरण सां खेसि तंदुरुस्ती मिलियो वञे ऐं संदसि ज़िबान हर वक़्तु लतीफ़ जी शायरी झूंगारींदी रहंदी आहे। लतीफ़ सां इश्क बाबति ॿुधाईंदे हिन ॿुढड़ी चयो त मुंहिंजो वालिद ऐं मुड़ुस बि लतीफ़ जा पारखू हुआ। सिंध जे ॻोठनि में अहिड़ा सवें किरदार मौजूदु आहिनि जेके लतीफ़ जी शायरी जा यादि हाफ़िज़ आहिनि। अबे वठी वेंदो हो दरगाह, पोइ जुमा राॻो थींदो हो, अॻियां मूंखे विहारींदो हो, पुठियां पाण वेहंदो हो। पोइ सॼी राति मूंखे न को सुम्हणु ॾींदो हो, न को पाण सुम्हंदो हो। दिलि हुई वीचारे, वञी हुनजी बि एॾो इश्क हो जंहिंजी हद त कान हुई। पोइ अची रिसालो हो घर में मुंहिंजे घर वारे जो, पोइ उन सां कुर्ब रखियमि। पोइ चईंदो त पढ़। पोइ रिसालो पढ़ंदी हुअसि, पोइ पाण लिकी ॿुधंदो हो त पुफियां जी पढ़े थी रिसालो ऐं ॿुधो। पोइ वीचारनि ॿुधो, पोइ वीचारा राॻा ई थी विया। अबे जो त हुई शौक़ बेहद, हर सुर ईंदो हुअसि। सिंध हुकूमत ऐं सकाफ़त खाते खे घुर्जे त अहिड़नि किरदारनि जी लतीफ़ियात वीडियो रिकॉर्डिंग करे माली सहायता कई वञे त जीअं ही पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघनि। कैमरामैन ख़ाकी योश मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सांगड़।